कंहिं ज़माने में चुनाब दरिया के किनारे ते गुजरात शहर में तलो नाले एक मशहूरु कुंभार रहंदो हो जो थांवण ठाहिण में बेमिसाल कारीगर हो ऐं पंहिंजे धंधे मां घणी दौलत कमाई हुअईं। हिन खे पछाड़ीअ में हिकु न्याणी ॼाई जा निहायत सुहिणी ऐं सुलछणी नींगरी हुई। छोकिरीअ जी सूंहं सोभिया नंढे हूंदे खां ई अहिड़ी त निमाया हुई जो पिणसि नालो ई सुहिणी रखियो हुयो। उन्हनि साॻियनि ॾींहंनि में बुखारा शहर में मिर्ज़ा नाले हिकिड़ो दौलतमंद सौदागर रहंदो हुयो जो पुट जे औलाद न हुअण सबबु ॾाढो ग़मगीन गुज़ारींदो हुयो। हिकु ॾींहुं खेसि कंहिं फ़क़ीर मुतालिक़ मालूम थियो त हीअ धणीअ जो अहिड़ो प्यारो आहे जो बे औलादनि खे औलाद ॾिए थो। उहा ख़बर ॿुधी हीअ सौदागर बि हकले वञी उन फ़क़ीर वटि पहुतो ऐं ॿाॾाइण लॻो त ए साईंअ जा संवारिया, मुंहिंजी हीअ हेतिरी गॾु कयल दौलत कहिड़े कम जी थींदी जेकॾहिं मां बे औलादी मरी वेंदुसि। सौदागर वॾी अमीअ जो माण्हू हुयो, तंहिं करे संदसि ॿाॾाइण ते फ़क़ीर खे रहम अची वियो ऐं हिन उहा ख़ुशख़बरी ॾिनसि त तुंहिंजी आरज़ू क़बूल थी वई, तोखे हिकु पुटु अता थींदो, पर उन जे ख़तरे खां ज़रूरु ख़बरदार रहिजांइ। जॾहिं तुंहिंजो पुटु कंहिंजे इश्क में मुब्तला थींदो ऐं तोखां अलॻि थी वेंदो। पुट ॼमण जी ख़ुशख़बरी ॿुधी सौदागर एतिरो त ख़ुशि थियो जो फ़क़ीर जे चिता जी का बि परवाह न कयईं। हू बेहद ख़ुशीअ में घर मोटी आयो। अलाह जी कुदरत अहिड़ी जो थोरनि ॾींहंनि में संदसि पीरसन ज़ाल खे पेट थियो ऐं पूरे वक़्त ते खेसि हिकु सुहिणो पुटु ॼाओ। चवनि था त सौदागर खे बि उन ई ॾींहुं पुटु ॼाओ जंहिं ॾींहं ते तलो कुंभर खे सोणीअ नाले बेहद हसीन नींगर ॼाई हुई। हिन सौदागर पंहिंजे पुट जो नालो इज़त बेग रखियो। छोकिरे जो नंढपण खां वठी राग ऐं शिकार तरफ़ घणो लाड़ो हूंदो हुयो ऐं जवानीअ जी उमिरि ताईं हिकु बेमिसाल गोयो ऐं नाले वारो शिकारी थी पियो। हिकु ॾींहुं हिन जे शहर में हिकु हिंदुस्तानी मुसाफ़िर आयो जंहिं पंहिंजे मुल्क ऐं दिल्लीअ जे शहर जी ख़ुशहालीअ ऐं मुग़ल बादशाह शाहजहान जे इंसाफ़ जी ॾाढी तारीफ़ कई। इज़त बेग हिन जे ॻाल्हियुनि खां मुतासिर थी दिल्ली ॾिसण जो पको पह कयो ऐं उन लाइ पीउ खां इजाज़त घुरियईं, लेकिन पीउ पुट खे मोकल कान ॾिनी। इज़त बेग खे दिल्ली ऐं मुग़ल बादशाह ॾिसण जो एॾो शौक़ु वधी वियो जो हिन खाइणु पीअणु ऐं निंड करणु छॾे ॾिनी। ज़ाहिर आहे त पुट जी अहिड़ीअ दुखदायक हालत में उन माण्हूअ जो कहिड़ो हाल थींदो जंहिंखे सालनि खां सिकी सिकी हिकु पुटु ॼाओ हुजे। इज़त बेग जी हीअ हालत संदसि पीउ खां ॾिठी कान थी ऐं छोकिरे जे मरी वञण जे ख़ौफ़ सबबा लाचार खेसि हिंदुस्तान जे सफ़र जी इजाज़त ॾिनई। पीउ जी इजाज़त सां इज़त बेग पाण सां केतिरा ई नौकर ऐं नाणो खणी दिल्लीअ जे शहर में पहुतो। उते दरबाननि खे चङियूं ख़ासियूं सूखड़ियूं ॾिनई जिन मुग़ल बादशाह शाहजहान सां मुलाक़ात करण जो शर्फ़ ॾियारियोसि। थोरे ई अरसे में इज़त बेग जी दिलि दिल्लीअ मां ढाइजी वई ऐं मोटण जी तयारी कयईं। हू जंहिं वक़्तु पंजाब मां लंघियो हुयो उन वक़्तु गुजरात जे तलो कुंभर जी मशहूरी बि चोट ते पहुची चुकी हुई। इज़त बेग ख़्यालु कयो त अहिड़े मशहूरु कुंभर जा थांव छो न पंहिंजे पीउ लाइ सूखड़ी तौरु ख़रीद करे खणी वञे। सो उन इरादे सां गुजरात शहर में अची लथो। उतां हिकु कुंभर खां थांव ख़रीद करण लाइ पंहिंजो हिकु नौकर मोकिलियईं जंहिं मोटी अची इज़त बेग खे ॿुधायो त साईं, हिन कुंभर जे थांवनि जी ख़ूबसूरतीअ जी भेट में कुझु बि नाहे। अहिड़ी मनमोहणी सूरत वारी छोकिरी मूं सां ॼमार किथे बि न ॾिठी ऐं न ॿुधी आहे। सचपच अहिड़ी बेमिसाल सूंहं लाइ तव्हां ई मुस्तहिक़ आहियो। नौकर खां नींगरीअ जी सूंहं जी वाखाण ॿुधी इज़त बेग हैरत में पइजी वियो ऐं उन ई दम नौकर साण करे कुंभर जे दुकान ते चढ़ी आयो। ॾिसण सां इज़त बेग पंहिंजी दिलि विञाए वेठो ऐं उन छोकिरीअ खे ज़्यादा देरि ताईं ॾिसण जे मक़सद सां थांवनि जो उज़ुर कंदो रहियो ऐं सभु थांव ॾिसंदो रहियो। जॾहिं छोकिरी खेसि सभु थांव ॾेखारे चुकी ऐं हिन हिकु थांव बि ख़रीद न कयो, तॾहिं सोणीअ खेसि चयो त जेकॾहिं तव्हांखे थांव ख़रीद करणा आहिनि त आउं अव्हांखे सभई थांव ॾेखारे चुकी आहियां, ऐं जेकॾहिं तव्हांखे मुर्गो थांव वठिणा ई न आहिनि त पोइ महिरबानी करे मूंखे छॾियो, छो त मूंखे ॿियो घर जो कमकार बि करिणो आहे। सोणीअ खे राज़ी करण लाइ इज़त बेग कुंभर जा सभु ऊचा ऐं महांगा थांव ख़रीद करे
पाण सां खणी आयो। उन विच में सौदागर जे पुट सोचियो त आउं सोणीअ जी मुहबत में बुरी तरह गिरफ़्तार थी चुको आहियां ऐं मुंहिंजे ज़िंदह रहण लाइ सवाइ उन ॻाल्हि जे ॿियो को बि चारो कोन्हे त आउं गुजरात शहर में ई रही पवां। पोइ सोणीअ खे रोज़ानो ॾिसण लाइ हिन थांवनि जे वापार खे खणी हिकु बहानो बनायो। शहर में हिकु दुकानु वरितईं ऐं थांवनि विकिणण जो धंधो अख़्तियार कयईं। इश्क जो रस्तो बि अजीब आहे, छाकाणि त इश्क आयो त अकुल मोकिलायो। अहिड़ीअ तरह ही सौदागर बि कुंभर खां महांगी क़ीमत ते थांव उन करे पियो ख़रीद करे त जीअं हू राज़ी रहे ऐं सिसी बहा ते उन लाइ पियो विकिणे त जीअं सस्ती बहा ते उन लाइ पियो विकिणे त जीअं जल्दी थांव विकिरो थियनि ऐं हू ॿियनि थांवनि ख़रीद करण जे बहाने सां कुंभर जे दुकान ते वेंदो रहे। इज़त बेग जी हीअ हालत ॾिसी संदसि नौकर डिॼी विया त हिन नमूने सां वापार करण ऐं रहण जी माना हीअ थी त हथे ख़ाली थी वञण खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ में वतन जा वण ॿीहर कीन ॾिसबा। तंहिं करे हिकु राति सभई सलाह करे इज़त बेग खां बाक़ी पैसा फुराए बुखारा ॾांहुं रवाना थिया। ॿिए ॾींहं ते सुबुह जो इज़त बेग जी हालत फ़क़ीरनि जहिड़ी वञी थी। खेसि हिकु पैसो बि न हुयो, पर पोइ बि हू थांवनि जो वापारु कर्ज़ ते बि कंदो रहियो। जॾहिं कुंभर जो कर्ज़ उन ते वधी वियो तॾहिं हिन इज़त बेग ते उन जी अदायगीअ लाइ ज़ोर बार रखियो। इज़त बेग नौकरनि जी फुरी वञण वारो वाक़ियो कुंभर खे ॿुधायो ऐं कर्ज़ लाहिण लाइ कुंभर वटि नौकर थी बीहण जी आमादगी ॾेखारी। तलो कुंभर उन्हीअ ते रज़ामंद थियो ऐं इज़त बेग खे पाण वटि नौकर रखियो। इज़त बेग ते घर जी ॿुहारी ॾियण ऐं दरिया तां थांवनि लाइ मिटी खणी अचण जो कमु हूंदो हुयो। कुंभर वटि इज़त बेग एॾी महिनत सां कमु कयो जो थोरे वक़्त खां पोइ बीमार थी पियो। घणी महिनत सां कमु करण में इज़त बेग जो मक़सदु हीअ हुयो त जीअं कुंभर मंझांसि राज़ी रहे ऐं खेसि नौकरीअ मां न कढे। हिन जी बीमारीअ खां पोइ तलो कुंभर खे हिन ते क़यास आयो ऐं उन खां पोइ मेंह चाढ़ण जो कमु संदसि हवाले कयो ऐं खेसि मेहार जे नाले सां सॾणु लॻो। हिकिड़े ॾींहुं जीअं मेहार मेहूं चाढ़े रहियो हो तीअं खीर लाइ हिन वटि सोणी आई। खीर ॾोहण वक़्तु मेहार पंहिंजो सॼो दर्द जो दास्तान सोणीअ खे ॿुधायो ऐं पिणसि वटि नौकर रहण जो सबबु बि बयानु कयो। मेहार जे हिन दास्तान सोणीअ ते एॾो असरु कयो जो हूअ उन वक़्तु संदसि साम्हूं रोई रही हुई ऐं आख़िर मेहार वांगुरु हिन बि पंहिंजी दिलि खे मुहबत जी बेक़रारीअ में तड़पंदे महसूसु कयो। उन खां पोइ हर रोज़ु सोणी खीर जे बहाने सां मेहार सां मिलंदी हुई ऐं घड़ी पलक हिन जी रिहाण में घारींदी हुई। चवंदा आहिनि त भितियुनि खे बि कन आहिनि, सो हिननि ॿिन्ही बेक़रार दिलयुनि जी मुहबत जो राज़ घणो वक़्तु राज़ न रहियो ऐं आख़िर हिननि जी मुहबत जो राज़ फ़ाश थी पियो। शहर जा माण्हू हिक ॿिए जे कननि में सुसपुस कंदा रहिया। आख़िर तलो कुंभर जे कन ते बि उहा ॻाल्हि वञी पहुती, जंहिं सख़्तु गुस्से जी बाहि में अची मेहार खे नौकरीअ मां कढी छॾियो ऐं बावजूदु सोणीअ जी आहो ज़ारी ऐं रोज़ राड़े जे संदसि सौट सां ज़बरदस्तीअ खेसि परणाए छॾियो। शादीअ वारी राति सोणी अलाह पाक जी बारगाह में ज़ारो ज़ार रोई ॿाॾायो त मुंहिंजी मेहार सां मुहबत आहे, तंहिं करे मुंहिंजी सौट खां मुंहिंजी इज़त खे पनाह में रखो। कुदरत अलाह जी अहिड़ी थी जो रोज़ानो राति जो हिन नए घोट खे अहिड़ी त निंड वठी वेंदी हुई जो सोणीअ जे पंहिंजे पासे में हुअण जी का सुध ई कान रहंदी हुई। जंहिं ॾींहुं मेहार खे नौकरीअ मां कढियो वियो ऐं शहर मां तड़ियो वियो, तंहिं ॾींहं खां हिन चुनाब दरिया लंघी हुन पार वञी हिकु झूपड़ी ठाही ऐं उन्हीअ में ई रहणु लॻो। ॾींहं जो पंहिंजी झूपड़ीअ मां कुंभर जी छत ॾिसी पियो वक़्तु काटींदो हुयो, जंहिं में हिन जी महबूबा सोणी रहंदी हुई। सोणीअ जे विछोड़े में मेहार ॾींहं ॾुखनि में ऐं रातियूं रोअंदे ई गुज़ारींदो हुयो, पर जॾहिं ख़बर पयसि त सोणीअ जो संग संदसि सौट खे ॾिनो वियो आहे त उन खां पोइ हिन जी दिलि में पंहिंजी मुहबत जी नाकामीअ जी बाहि भड़की उथी। हिकु ॾींहुं सोणीअ ॾांहुं ख़त मोकिलियईं, जंहिं में हिन खे बेवफ़ा करार ॾिनई ऐं घणो ई नंदियईं। हिन खे ईअं बि लिखियईं त तूं उन माण्हूअ सां बेवफ़ा थी आहीं जंहिं तुंहिंजे लाइ सभु कुझु क़ुर्बान कयो,
पर मेहार सोणीअ खे ग़लति सम्झो हुयो। उन जे ख़त पहुचण खां पोइ सोणीअ जवाबी ख़त में मेहार खे लिखियो त ईंदड़ राति संदसि सौट जे घर जे भरिसां साणसि ज़रूरु मिले, जिते खेसि मालूम थींदो त सोणी बेवफ़ा आहे या बावफ़ा। सोणीअ जे जवाबी ख़त मेहार में ॿीहर ज़िंदगी पैदा कई। उन राति मेहार चुनाब नदी तरी सोणीअ सां दरिया जी कंधीअ ते अची महफ़िल मचायईं। सोणीअ जे मुड़ुस खे ख़ुदा अहिड़ी निंड बची हुई जो हू सॼी राति उन में सोगड़ो पियो हूंदो हुयो। हिननि ॿिन्ही सॼी राति उती गुज़ारी ऐं मुहबत जे वाइदनि खे नओं कयो। मेहार सोणीअ लाइ सूखड़ीअ तौरु पकल मच्छी आंदी हुई, सा बि उते गॾिजी खाधऊं ऐं आख़िर पिरह फुटीअ महिल मेहार दरिया टिपी पंहिंजी झूपड़ीअ में पहुतो। उन खां पोइ हर राति मेहार दरिया तरी सोणीअ सां मुलाक़ातूं कंदो हुयो ऐं पाण सां हमेशह पकल मच्छी आणींदो हुयो, जा ॿई गॾिजी खाईंदा हुआ। हिकु राति सख़्तु तूफ़ान लॻो ऐं मीरबर मच्छी फासाए की न सघिया। मेहार सोचणु लॻो त मच्छी न नियण वारी हालत में सोणी किथे ईअं न सम्झी वेहे त मां कंजूस थी वियो आहियां या मुंहिंजी मुहबत जी दरिया में लाथ अची वई आहे। सो छा कयईं जो पंहिंजी रान जो गोश्त जो टुकड़ो वढे पाण सां खयईं। संदसि फट मां एतिरो त खून वयो जो दरिया में तरंदे हू बेहोश थी वियो ऐं वॾीअ तकलीफ़ सां दरिया तरी किनारे ते पहुतो। सोणी पंहिंजे महबूब जे जिस्म मां खून वहंदो ॾिसी खांइसि उनजो सबबु पुछियो। मेहार सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। हीअ ॿुधी सोणीअ जी दिलि ते अहिड़ो गहरो असरु थियो जो मुलाक़ात ख़तमु करण खां पोइ मेहार खे चयईं त अॼु खां पोइ आउं पाण दरिया तरी तो वटि ईंदसि ऐं तूं महिरबानी करे वरी अहिड़ी तकलीफ़ न कजां। बसि उन खां पोइ रोज़ानो राति जो सोणी दरिया तरी मेहार वटि अची रिहाणियूं कंदी हुई। ॿी राति सोणी वाइदे मुताबिक़ पीउ जो हिकु पकल दिलो पाण सां खंयो ऐं उन जे आधार ते चुनाब दरिया तरी मेहार सां अची मिली ऐं सुबुह थियण खां अॻु वरी साॻीअ दिले ते तरी मोटी अची घर पहुती। अहिड़ी तरह दिले जे आधार ते सोणीअ केतिरियूं रातियूं दरिया तरियो ऐं संदसि वाइदे वफ़ाईअ में का बि रंडक पैदा न थी। हिन मेहार सां मुहबत जूं काफ़ी रातियूं गुज़ारियूं। हिकु राति संदसि मुड़ुस जी भेण हिन खे ॾिसी वरितो ऐं पको पह कयो त भाउ जी अहिड़ी कमीणी ज़ाल जो ज़रूरु ख़ात्मो आणणु घुरिजे। हिकु राति दरिया जे किनारे ते सोणीअ जो पीछो कंदी लिकी वञी वेठी ऐं सोणीअ जे वापसि मोटण ते उहा जॻह बि ॾिसी वरिताईं जिते सोणी पंहिंजो दिलो लिकाए रखंदी हुई। हूअ ॿिए ॾींहुं मंझंदि जो उन जाइ ते वञी पके दिले जे बदिरां कचो दिलो रखी आई ऐं पको दिलो घर खणी आई। सोणीअ ॿी राति हमेशह वांगुरु मेहार जी मुहबत जे नशे में पंहिंजो दिलो खंयो। उन राति सख़्तु हवा घुली रही हुई जंहिं दरिया जे मौजुनि ऐं छोलियुनि में तेज़ी पैदा करे छॾी हुई। दरिया में वॾी दहशत हुई पर सोणी पुठिते हटण वारी न हुई ऐं दिलो हेठां करे दरिया में टिपी पई। विच सीर में कचो दिलो भुरी मिटी थी वियो ऐं सोणीअ जो वसीलो वेंदो रहियो। घणियूं ई ॿाहूं हयईं, मौजुनि सां मुक़ाबिलो कयईं, पर आख़िर संदसि ॿाहुनि सत छॾे ॾिनो ऐं दरिया खेसि पंहिंजे पेट में ॻीही छॾियो। दरिया जे ॿिए तरफ़ मेहार सोणीअ जो इंतज़ारु कंदो रहियो ऐं आख़िर इंतज़ारु कंदे कंदे पिरह फुटी वई। मेहार खे यकीन हो त सोणी दरिया जी दहशत खां डिॼण वारी नाहे ऐं उन जो न अचणु साबित थो करे त शायदि खेसि ज़ालिम दरिया ॿोड़े छॾियो आहे। उहो वीचारींदो ऐं सोणीअ खां सवाइ पंहिंजी ज़िंदगी ज़हर सम्झंदे मेहार दांह करे वठी दरिया में टिपो ॾिनो त सोणी आउं बि तो वटि अचां थो। उन खां पोइ मेहार खे वरी कंहिं बि न ॾिठो।